इस्लामाबाद समेत पंजाब, खैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ शहरनि में गुज़िरियल रात ज़लज़ले जा झटका महसूस कया विया। ज़लज़ले सबब सॼे मुल्क में 160 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़लज़ले सबब ज़लज़ले जो झटको पाकिस्तानी वक़्त मूजिबि अङारे जी राति 9:47 ते आयो। ज़लज़ले जो मर्कज़ अफ़गानिस्तान जो हिंदूकश इलाइक़ो हो। तुर्कमानिस्तान, भारत, कज़ाकिस्तान, ताजिकिस्तान, उज़्बेकिस्तान, चीन, अफ़गानिस्तान, किर्गिस्तान में भी ज़लज़ले जा लोड़ा महसूस कया विया। पेशावर, कोहाट, सवाबी में भी ज़लज़ले जा लोड़ा महसूस कया विया आहिनि। उन खां सवाइ लाहौर, कोयटा, रावलपिंडी, बहावलपुर, लोधरान, डीजी खान, मियांवाली, खानेवाल, टूबा टेक सिंह, पारा चनार, कर्क में भी ज़लज़ले जा झटका महसूस कया विया। स्कर्दू ऐं चलास में भी ज़लज़ले जा लोड़ा महसूस कंदे ख़ौफ़ज़दा माण्हू कलमो पढ़ंदे घरनि मां निकिरी आया। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ज़लज़ले सबब थियल नुक़सान जी इब्तिदाई रिपोर्ट जारी करे छॾी आहे। NDMA मूजिबि ज़लज़ले खां पोइ 7.3 जी शिदत जो आफ्टर शॉक महसूस कयो वियो। गिलगित बल्तिस्तान जे इलाइक़े अस्तूर में लैंडस्लाइडिंग सबब रोड ब्लॉक थी वियो। इस्लामाबाद जे इलाइक़े H11 में ख़ुदादाद हाइट्स जी इमारत खे नुक़सान पहुतो, जंहिं जे नतीजे में 2 ॼणा फ़ौत थी विया। खैबर पख्तूनख्वा में ज़लज़ले जा झटका महसूस कया विया, जिते 9 ॼणा फ़ौत ऐं 66 ॼणा ज़ख़्मी थी पिया।